अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हुमेरा चना ऐं समीना कंवल जे बारे में कुछ। उन खां पहिरियों जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारी बटन खे प्रेस कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हुमेरा चना ऐं समीना कंवल जो हिकु गॾु ड्यूट सॉन्ग अची रहियो आहे। दोस्त सोचे रहिया हूंदा त ही आख़िर कहिड़ी कंपनी में ऐं कहिड़ी प्रोडक्शन में अची रहियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही SR प्रोडक्शन में जेको तमामु जल्द ही गानो रिलीज़ थियण वारो आहे। ऐं हा, इहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन गाने जी रिकॉर्डिंग कहिड़े स्टूडियो ते थी आहे। काफ़ी दोस्तनि खे त ख़बर हूंदी त शाहिद राहू जो कहिड़े स्टूडियो ते रिकॉर्डिंग कराईंदो आहे। दोस्तों, इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त इरफान समय जे स्टूडियो ते ही रिकॉर्डिंग थी आहे। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।